वारा वो डॉक्टर तो थे ऐं वो ख़ुदकशी तो करे ऐं तव्हां जेके ॾुॾ चॾा जेके फिॾा सिॾा आहियो के जेको आहे सो मिनिस्टर आहिनि के वज़ीर आज़म आहिनि के वज़ीर आला आहिनि के जज आहिनि के DC आहिनि के SP आहिनि जे असांखां चॾा आहियो तव्हां बाबा तव्हां असां जहिड़ा न हुयो तव्हां असांखां ॿिए नंबर टे नंबर क्वालिटी वारा माण्हू हाणे असां तव्हांजा ग़ुलाम तव्हां असांजा बादशाह आहियो तंहिं करे इंसाफ़ कयो हर कंहिंखे मरणो आहे न दुनिया खे छॾिणो आहे ऐं उते तव्हांखे इहो हिसाबु ॾियणो आहे तव्हां क़ौमुनि सां ज़ुल्म न कयो उन्हनि जे जेके बाशऊर ऐं जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उन्हनि सां सितम ज़रीफ़ी न कयो ज़्यादती न कयो मां चवंदुमि त PPA छा जो जेको फ़र्ज़ु आहे जेका PPA छा आंदी वई उनजो हिकिड़ो ई मक़सदु हो उहो इहो हुयो त PPA छा खे वैक्सीनेशन करणी उनजो ट्रीटमेंट सां कोई वास्तो कोन्हे प्राइमरी हेल्थ केयर में सिर्फ़ु वैक्सीनेशन अचे थी उन्हनि खे वैक्सीनेशन करणी आहे ऐं बाक़ी ट्रीटमेंट जेका आहे उहा असां गवर्नमेंट हॉस्पिटल्स खे करणी आहे डॉक्टरनि खे करणी आहे हाणे रोज़ RSयूं तालका अस्पतालूं बचेटुनि जा ड्रव लॻा पिया आहिनि उन्हनि खे पिया था ॾियो ऐं सॼो ॾींहुं तारीफ़ूं आहिनि कूड़ा कंप्यूटर ते अंग अखर ॾेखारे PPA छा आहे पंहिंजो पाण खे करे थी कवर उनखे पंहिंजो ब्यूरोक्रेट ॾिए थो ऐं चवंदा हुआ PPA छा आहे भली आहे डॉक्टर वॾा आराम त इन सॼे मसइले में कहिड़े पासे तव्हां मुआशिरे सोसाइटी खे खणी था पिया वञो जेको नेठ कूड़ हिकिड़े ॾींहुं फाटी पवंदो ऐं पोइ तव्हां हिन महिल ताईं तव्हां शयुनि खे मुंहं नथा ॾेई सघो अॻिते बि न ॾेई सघंदो तंहिं करे मां अपील थो कयां त जंहिंजो जेको दाइरो आहे उनखे उन दाइरे में रखो जंहिंजो जहिड़ो राइट आहे कमु करण जो उनखे उन ते रखो ऐं उन तरीक़े सां सिस्टम खे हलाईंदव त शयूं बहितरी जी तरफ़ वेंदियूं ख़ुदकशी जा अंसर ख़तमु थींदा ऐं हॉस्पिटल्स जूं बजेटूं जेके आहिनि उनखे बहितर कयो माण्हुनि खे रिलीफ जो हाई क्वालिटी जी मेडिसिन घुरायो मल्टीनेशनल मेडिसिन घुरायो जेका माण्हुनि खे रिलीफ ॾिए जेका माण्हुनि खे दवा सही तरीक़े सां लॻी सघे बाक़ी माण्हू त हिते गाॾियूं डॉक्टरनि खे ॾेई था वञनि जे का बि ख़राबी आहे चवंदा इहो डॉक्टर वॾो हरामी आहे बाबा कई हरामी आहे उनखे जेको मिलंदो उहो तव्हांखे ॾींदो न त ज़्यादती आहे हिते असांजे समाज में इहो माहौल पैदा कयो वियो आहे असांजे ॻोठाणनि माण्हुनि खे पैदा कयो आहे त तव्हांजो डॉक्टर वॾे में वॾो दुश्मन ऐं डॉक्टर तॾहिं त ख़ुदकशी करे थो तॾहिं त परेशान थिए थो त जेकॾहिं हिन जो माण्हू मरी पियो हे त मूंखे हाणे ई पातड़ अजीब पोज़ीशन जेकॾहिं उहो ज़हनी तौर ते ख़ौफ़ खां सवा कमु न करे सघंदो त छा मेडिसिन लिखंदो ख़ौफ़ हूंदुसि त हे त मूंखे मारींदो दवा कहिड़ी कंदो तव्हां उनखे रिलैक्स छो था छॾियो डॉक्टर हिकिड़ो साइंटिस्ट आहे डॉक्टर हिकिड़ी अलाह जी हिकिड़ी मां चवां थो देन आहे उहो जेको माण्हू तव्हांजे इंसान जी जान बचाए थो तव्हां उनजे मथां तलवार खयूं बीठा आहियो मोचड़ो खयूं बीठा आहियो लठ खयूं बीठा आहियो छा कंदो तंहिं करे मां अपील थो कयां मुआशिरे खे सोसाइटी खे सहाफ़िन खे ब्यूरोक्रेसी खे सभिनी खे त अस्पतालुनि ते रहम कयो अस्पताल जे सॼे में डॉक्टर खां वठी करे स्वीपर ताईं उन्हनि जे मुआशी हालात ते रहम कयो ऐं उन्हनि खे मराहतूं जो उन्हनि खे तहफ़ुज़ जो सिक्योरिटी जो ऐं उनखे मुआशी तौर ते उनखे सिक्योरिटी जो उन्हनि में ख़ातिर खां इज़ाफ़ो कनि त जीअं कमु करण जो उनमें शौक़ु पैदा थिए तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी